सुवाल इहो आहे त छा रोज़ु पितरनि जे निमित अन्नदान करे थो सघिजे। त इन जो तमामु सवलो तरीक़ो आहे, करे थो सघिजे। कीअं करे थो सघिजे? पाण रोटी खाईंदा आहियूं त ओॾी महिल हिकु ग्राही कढंदा आहियूं, पखियुनि खे उहा रखंदा आहियूं। त ईअं रोज़ु पाण पितरनि जे लाइ अन्नदान करे था सघूं। के माण्हू अन्नदान कचो अन्न खणी करे, जीअं ज्वर आहे, कणिक आहे, चांवर आहिनि, उहे वञी करे ऐं पखियुनि खे ॾींदा आहिनि। उन्हनि जे ख़ासि हंध ठहियल हूंदा आहिनि, उन्हनि ते वञी करे दान करे ईंदा आहिनि। त इहो बि अन्नदान जो हिकिड़ो तरीक़ो आहे पितरनि जे निमित। पुराणे वक़्त में असां ॾिसंदा हुआसीं जॾहिं को बि मुंदाइतो फल ईंदो हो, जीअं अंब थियो, काकड़ी थी, सूफ़ थियो, को बि मुंदाइतो फल पहिरियों दफ़ो अचे त उहो न्याणीअ खे ॾींदा हुआसीं। या का मुंदाइती भाॼी थी अचे, जीअं भिंडी पहिरियों दफ़ो ठही आहे, गज़र जो सीरो पहिरियों दफ़ो ठहियो आहे, त उहो सभु न्याणीअ जे लाइ पहिरीं निकिरंदो हो, न्याणीअ लाइ थाली कढी करे ॾींदा हुआसीं पाड़े में। पर अॼुकल्ह इहे रिवाज़ घटि थी विया आहिनि। मां सम्झां थी इन्हनि रिवाज़नि जी वरी रिवाइज़ करण जी ज़रूरत आहे। जीअं पंहिंजा फैशन थींदा आहिनि कपिड़नि लटनि में, पाण कॾहिं त बेल बॉटम पाईंदा आहियूं त वरी अॻिले ई कुझु सालनि में लेगिंग था पायूं, वरी फिरी करे बेल बॉटम पाईंदा आहियूं। त तीअं ई जीअं इहे रिवाज़ आहिनि, भई पहिरीं न्याणीअ खे ॾींदा हुआसीं, वरी हाणे बंदि करे छॾियोसीं, त वरी हाणे पाण खे इन्हनि रिवाज़नि खे शुरू करण जी बि ज़रूरत आहे। मां सम्झां थी इहो वीचार तव्हांखे ज़रूरु सम्झ में आयो हूंदो। जिन खे इहो वीचार वणे उहे पंहिंजी ज़िंदगीअ में अमल बि करे था सघनि। महिरबानी। जय झूलेलाल।